जेका सिंध में रिवायत आहे उहा सिंध जे तहज़ीब ऐं तारीख़ सां टकराव में आहे। असांजी सिंध जी जेका तारीख़ आहे उन में अमुन ऐं रवादारी वारियूं रिवायतूं रहियूं आहिनि। उन्हनि में कारोकारी हुजे या क़बीलाई नफ़रतूं हुजनि या मज़हबी इंतिहा पसंदी हुजे, माज़ीअ में उन जो को वजूद ई न रहियो आहे। पर हिन मुल्क जे अंदरि जंहिं निज़ाम में असां रहूं पिया उहो निज़ाम हथ वठी सिंध में क़बीलाई तकरारनि खे वधाए रहियो आहे। सिंध में कारोकारीअ जहिड़ियूं रिवायतूं पैदा करे, तालीम तबाह करे, हथ वठी सिंधी माण्हुनि खे शऊर खां जमहूरियत जे नाले ते असां समूरनि किरोड़े सिंध वासियुनि जूं जेके ज़िंदगियूं आहिनि उहे भोतारनि, कातिलनि ऐं रहज़ननि जे हवाले आहिनि त हू असांजे ज़िंदगियुनि खां खेॾनि वेठा, उहो क़बीलाई तकरारनि जे नाले ते असांखे मारनि वेठा, कारोकारीअ जे नाले ते असांजे नियाणियुनि खे कोराइनि वेठा ऐं उन्हनि खां केर बि पुछण वारो नाहे। ऐं हितां जूं जेके हुकूमतूं आहिनि उहे बि अवाम जे मुहाफ़िज़ हुजण जे बदिरां कातिलनि, रहज़ननि, सरदारनि ऐं अवाम दुश्मन भोतारनि जा सरपरस्त आहिनि ऐं उन्हनि जे ज़ुल्म ऐं ॾाढ खे हथी ॾेई वेठा आहिनि। जंहिंजो मिसाल ही रूबीना चांडियो जो केस आहे, जो हिन केस में पुलिस रूबीना चांडियो जे पोरत वारसनि खां 2.5 लख रुपया रिश्वत वरिती आहे FIR कटण जी। ऐं उन FIR कटण खां पोइ बि हुननि जिन भोतारनि जरगो कयो आहे कारोकारीअ जे नाले ते, हुन जे क़त्ल जी फतवा ॾिनी आहे, उन्हनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे, उन्हनि ते केस दाख़िल कोन थियो आहे। या जेके बाअसर कातिल उन क़त्ल में मुलविस आहिनि, जिन जा रूबीना जा वारिस नाला था खणनि, बाक़ाइदे सोशल मीडिया ते उन्हनि जा नाला अची विया आहिनि, उन जे बावजूदि पुलिस उन्हनि खे वधण लाइ तयारु कोन्हे का। ऐं पुलिस भोतारनि सां ॿिट आहे हिन मामले में ऐं हथ वठी सरकारी सतह ते जेको आहे हीउ केस जेको आहे ख़राबु कयो पियो वञे। अॼु असां हीउ अलामती जनाज़ो करे सिंध खे ऐं सिंध जे अवाम दुश्मन, नारी दुश्मन भोतारनि खे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध जी नियाणियूं जिन खे तव्हां कारोकारीअ जे नाले ते क़त्ल करायो था, हुननि जे लाशनि खे खॾ खणी उते उछलाए छॾियो था, हुननि खे इहो बि हक़ु नथा ॾियो जो हुननि खे जो जनाज़ो पढ़ायो वञे, हुननि खे गुस्ल ॾियारियो वञे, हुननि खे कफ़न ॾियारियो वञे। ईअं जानवरनि वांगुरु तव्हां हुननि खे उछलायो आहे, उछलाए छॾियो था। असां गॾिजी करे सिंध दोस्त सियासी कारकुन, बाशऊर माण्हुनि अवां भोतारनि खे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध जूं नियाणियूं कंहिं हिकु क़बीले या ॻोठ जूं नियाणियूं कोन्हनि के, उहे असां समूरनि गैरतमंद सिंध वासियुनि जूं नियाणियूं आहिनि। असां सभु जेको आहे उन्हनि जा वारिस आहियूं। तव्हां जेके भोतार आहियो, इहे वहशत ते बदिल जेके कानून हलायो था, तव्हां दरिंदा आहियो, तव्हांजो इंसानियत सां को तालुक़ु कोन्हे को। तव्हां जूं जेके गैरतूं आहिनि उहे फ़र्ज़ी आहिनि। तव्हां जूं गैरतूं तॾहिं किथे हूंदियूं आहिनि जॾहिं तव्हां करप्शन करे ऐं माण्हुनि जा इज्तिमाही हक़ खपाईंदा आहियो। सो अॼु असां हिते गॾिजी करे सिंध सरकार खां, पुलिस डिपार्टमेंट जे आला इख्तियारनि खां इहो मुतालबो कयूं था त सिंध जी मासूम नियाणी रूबीना चांडियो जे क़त्ल जो जिन भोतारनि जरगो कयो आहे, उन्हनि भोतारनि खे गिरफ़्तार कयो वञे। उनखां अलावा जिन कातिलनि जा नाला उन जा वारिस ॾियनि पिया, उन्हनि समूरनि कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं उनखां सवाइ वारिसनि जंहिं
पुलिस अमलदार ते इहो इल्ज़ाम आयो आहे त हुन 2.5 लख रुपया रिश्वत वठी ऐं FIR कटी आहे। उन पुलिस अमलदार खिलाफ़ बि केस दाख़िल न पुलिस आहे एतिरो त मुल्क करप्ट आहे त हाणे जेको वालदीन जा हुनजी फैमिली जेका FIR कटण लाइ विया आहिनि त पुलिस हुननि खां 2.5 लख रुपया घुरिया आहिनि ऐं वरी क़तलु कंदड़नि खां 5 लख वरिता आहिनि। जॾहिं माण्हुनि खे इंसाफ़ नथो मिले त पोइ माण्हू मायूस था थियनि। उनजे करे असां चवंदा सॼी सिंध हिन सां न्याणी जे ॾुख में बराबरि गॾु आहियूं ऐं असांखे मज़ामत करणी पवंदी, निकिरणो पवंदो। ऐं जेके ज़ालिम जन हेॾो वॾो ज़ुल्म कयो आहे हिकु न्याणी जो क़तलु करे, छा था ॿुधाइनि माण्हुनि खे सिंध अहिड़ी आहे? सिंध अहिड़ी न आहे। सिंध हिकिड़ी बाइख़लाक़ माण्हुनि जी धरती आहे, तहज़ीब आफ्ताब असीं क़ौम रहिया आहियूं, पर उन्हनि हीअ जहालत में हितां जा हुक्मरान सिंध खे वठी वञनि पिया। ऐं असां चीफ जस्टिस ऑफ सिंध खे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं त नोटिस वठी उन कातुलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेके सहूलियतकार आहिनि, जेके सॼो ॻोठु तमाशाई पिणियल हुयो।